بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر. آمنت بالله صدق الله العظيم. तलावत कलाम पाक करण बिनी सां सवाब हासिल थींदो आहे। असीं जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम रमज़ान। आऊं आहियां इरशाद जागीरानी, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे पिर सैयद। पर असीं सभई रहूं त हिकिड़ी दुनिया में था, पर कॾहिं कॾहिं मूंखे ईअं महसूसु थींदो आहे बाक़ी ईअं आहे बि सही, इहो सच बि आहे त हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी दुनिया आहे। माना चवण में हिकिड़ी दुनिया में रहूं था, पर हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी अलॻि दुनिया आहे। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी अलॻि तबियत, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी देगिड़ी बि अलॻि चढ़े थी। इन ॻाल्हि जो ॾाढो ॾुख आहे, अफ़सोस आहे जो असां वटि जेकी पुराणियूं रिवायतूं या पुराणियूं जेकी मुहबतूं आहिनि उहे घटिजी वियूं आहिनि। रमज़ान हिकिड़ो मौक़ो ॾिए थो गॾिजण जो, रमज़ान हिकिड़ो मौक़ो ॾिए थो गॾिजी ॻाल्हाइण जो, रमज़ान मौक़ो ॾिए थो हिक ॿिए खे ॾिसण जो, हिक ॿिए सां मिलण जो ऐं उहे मुहबतूं वरी क़ाइमु करण जो। जेकॾहिं तव्हां ईअं कयो था त तमामु घणी सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं नाहियो करे सघिया अञा ताईं त महिरबानी करे पंहिंजे कहोल खे, पंहिंजे कुटुंब खे सहेड़े वठो। उहे जेकी अॻे रिश्ता हुया उहे हाणे न रहिया आहिनि, अलाए जे छो। उहे मेठ मुहबतूं, उहो कुर्ब, उहो प्यार वारो जेको सनीहो हुयो उहो घटिजी वियो आहे। महिरबानी कजो रमज़ान मुबारक जी अलविदाई जेके हीअ ॾींहं आहिनि, इन्हनि ॾींहंनि में इन ॻाल्हि खे रुॻो ज़हन में रखी अॻिते वधिजो त रमज़ान खां पोइ बि पाण ईअं ई हूंदासीं जीअं दस्तरख़्वान ते वेहंदा आहियूं, गॾु मानी खाईंदा आहियूं, गॾु इफ़्तार कंदा आहियूं। छो न वरी रमज़ान खां पोइ बि सभई घर जा भाती गॾिजी मानी खाऊं। उन फितने फ़साद खे बलवेदा करियो जेको असांजी तव्हांजी सभिनी जी दिलनि में आहे। ऐं सिर्फ़ु तव्हां वर्ड मुख़ातिब न थींदसि तव्हां सां, ऐं असां सभिनी सां मुख़ातिब थींदसि। असां पाण बि असां जेकॾहिं ॻाल्हियूं करियूं था, इहे सभु शयूं आहिनि त इहे सभु शयूं असांजे पाण ते बि लागू थियनि थियूं। पर इरशाद तव्हां जेका ॻाल्हि कई तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त हिकिड़ो कुटुंब ख़ानदान जेको आहे उहो गॾु रहे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त चवंदा आहिनि त फ़ासिला या जेके जहिड़ा झगड़ा जेके आहिनि उहे घणा वधी वञनि न त फ़ासिला बचणु खपनि, थोरो डिस्टेंस बचणु खपे ताकी हिक ॿिए जी क़दुरु थिए। काफ़ी घरनि में इहा शइ ॾेखारी वई हूंदी आहे त मतिलबु शादी करे पोइ छोकिरे खे अलॻि कयो वेंदो आहे, पोइ बि हू ॾाढो ख़ुशहाल तरीक़े सां रहंदा आहिनि, ॾाढे बहितरीन तरीक़े सां रहंदा आहिनि। हुनजो हिकिड़ो ॾिसो ॿिया नुक़सान हुनजा घणा आहिनि। हिकु त ख़र्च वधी वेंदा सभिनी जा, अलॻि अलॻि रहंदासीं त सभिनी जा पंहिंजा पंहिंजा एक्सपेंसिव हूंदा, सभिनी जा यूटिलिटी बिल्स अलॻि अलॻि हूंदा। उहो बिल वरी बि सही आहिनि। झगड़ा फ़साद हिकु ॿिए लाइ जेका दिलि में नफ़रत गॾु में रहण सां थी वेंदी आहे न, उहा हिकिड़ी आख़िर ताईं रहंदी आहे। पर उहे छेड़ा झटा जेके आहिनि न उहे न कजनि। इहो ई असांजो सनीव आहे त पाण में मिठ मुचा उहा शइ थी नथी सघे न। जिथे ॿ जेके देगड़ा या देगड़ियूं गॾु हूंदियूं, थाऊं गॾु हूंदा, उते विढ़ंदा ई रहंदा। उहो थी नथो सघे त पाण में टकराइजनि। ॾिसण वारा चवंदा आहिनि पाण में नथा ठहनि। न सुठी ॻाल्हि आहे, इहा शइ सुठी ॻाल्हि आहे। असांजा हर कंहिंजी पंहिंजी राय आहे, पर रोज़ मिलंदा रहूं त बहितर आहे। फ़ासिला वधाइनि था। छो जो इरशाद आऊं या तव्हां सभु जेके अलॻि बैकग्राउंड सां बिलोंग करियूं था, असांजी फैमिली, असांजी परवरिश असांखे अलॻि तरीक़े सां पालियो वियो आहे त असांजूं सोचूं बि मुख़्तलिफ़ हुजणु खपनि। इहा ई त ख़ूबसूरती आहे त असां सभु अलॻि आहियूं, तंहिं हूंदे बि असां सभु गॾु आहियूं। असल शइ इहा ई आहे, जेकॾहिं असां सभु सेम हुजूं, असां गॾु हुजूं त इनमें को बि कमाल न आहे। कमाल तॾहिं थिए थो जॾहिं असां मुख़्तलिफ़ आहियूं ऐं असां गॾु आहियूं। सही सही सही, ॾाढो सुहिणो तव्हां सनी ॾिनो आहे इहो बि त हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी बि आहे, पर वरी बि इहो चवंदासीं त गॾु रहण जो मज़ो ई पंहिंजो आहे। सो हिते असां प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था ऐं करशी जामे श्री जो ताउन असांजे प्रोग्राम में हूंदो आहे। रोज़ जीअं अॼु बि आहे, मिठो सुठो भलो शरबत आहे, वणंदो आहे। ऐं करशी जामे श्री जे मामले में असां ॿई चवंदा आहियूं ॾाढो भलो शरबत आहे, ॾाढो सुठो शरबत आहे। सो करशी जामे श्री पीअंदा कयो, ॾाढो सुठो मशरूब आहे। एनर्जी तव्हांखे ॾींदो, अफ़्तार हुजे या वरी सहरी हुजे, तव्हां ॿिन्ही सूरतुनि में करशी जामे श्री ज़रूरु पीअंदा कयो। ॿ फ्लेवर हिन जा आहिनि मार्केट में, हिकिड़ो त ॻाढ़ो शरबत आहे, ॿियो साओ शरबत आहे जंहिंखे इलायचिन चयो वेंदो आहे। ऐं पिर मूंखे ॿुधाईंदी आहे त साए शरबत में थधाण वधीक आहे, मतिलबु जेकॾहिं पीअंदा आहियूं त पोइ थधा घटि रहंदा आहियूं। सो जेकॾहिं तव्हां बि पंहिंजो पाण खे ईअं कॾहिं कॾहिं सीनो सड़ंदो आहे, पेट जा प्रॉब्लम्स थींदा आहिनि, त पोइ करशी जामे श्री जो इलायची वारो शरबत तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। ऐं ॻाढ़ो शरबत हूअं ई सभिनी खे वणंदो आहे।
कीअं ठहंदो आहे, छा प्रोसेस आहे, उहो तव्हांखे पिरह ॿुधाईंदी। जी बिल्कुलु, अव्हां सही पिया चओ। अञा मुख़्तलिफ़ प्रोसेसिस हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ प्रोसेस मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। 276 मरतबा जेको आहे उहो शुगर फ्री बॉटल खे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़ारियो वेंदो आहे ऐं 265 मरतबा जेको आहे उहो आम बॉटल खे गुज़ारियो वेंदो आहे। पोइ असां सभु पीअंदा आहियूं तॾहिं त चयो वेंदो आहे त कृषि जामे शीरी 100% प्योर आहे। ऐं जेकॾहिं अव्हांजी तबियत नासाज़ आहे, अव्हांखे नज़लो आहे, बुख़ार आहे, खंघि आहे ऐं अव्हां सोची रहिया आहियो अव्हांजी इबादतुनि में ख़लल अची रहियो आहे, अव्हांजा रोज़ा डिस्टर्ब थी रहिया आहिनि, त पोइ बि परेशान थियण जी ज़रूरत न आहे। छो जो कृषि जी तरफ़ सां छा आयल आहे? कृषि जो जोर जोशांदो आहे, ॾाढो सुठो आहे। हीअ हेॾे कयां? अच्छा, कृषि जो जोर जोशांदो उहो मार्केट में मौजूदु आहे ऐं कृषि जोर जोशांदो तव्हांखे नज़ले खां बचाईंदो, ज़ुकाम खां बचाईंदो, बुख़ार खां बचाईंदो, खंघि खां बचाईंदो तव्हांखे। जेकॾहिं तव्हांजी तबियत नासाज़ आहे, जीअं पहिरियों तव्हांखे ॿुधाए चुकी आहे, इबादतुनि में को ख़लल पवे थो त महिरबानी करे इबादतूं कंटिन्यू रखो, छो त हीउ मौक़ो वरी तव्हांखे न वणंदो। हिकिड़ो नंढिड़ो साशे तव्हांखे वणंदो कृषि जोर जोशांदे जो, खोड़ सारा हुनजा फ्लेवर बि आहिनि। जेको ज़ाइको तव्हांखे वणे थो उहो चांहि में गॾाए पीओ, नीम गरम पाणी में गॾाए पीओ, या वरी तव्हां जेको आहे कंहिं तरीक़े सां जीअं तव्हां हुनखे वापराइण खीर में मिलाए करे पीओ, तव्हांजी मर्ज़ी आहे। सो खोड़ सारा फ्लेवर ॿारनि जे लाइ बि आहिनि। हिकिड़ो फ्लेवर हुननि जो तमामु घणो फेवरेट आहे चॉकलेट फ्लेवर, उहो तव्हां बि वापराए सघो था। हाणे प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे शेफ फैसल ॾे ॾिसंदासीं। जामे शीरी जो किचन आहे, हुते शेफ फैसल मौजूदु आहे। वाह साईं वाह, बिस्मिल्लाह, भली करे आयो। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। छा ठाहिणु सेखारींदो? सीख कबाब ठाहियूं पिया, जेको सभु रोज़ो जो आहे। सीख कबाब हे बिल्कुलु फ्राई थियल आहिनि, तयारु आहिनि, बसि हिनखे हल्को सेकणो आहे तव्हांखे। अच्छा। ऐं हिन में 18 खां 19 पीस हूंदा आहिनि, ठीकु आहे। अधु किलो जो वज़न हूंदो आहे ऐं जॾहिं बि तव्हांखे ठाहिणा आहिनि फ्रीज़र मां ओॾी महिल ई कढंदो ऐं बसि हिनखे हल्को सो शैलो फ्राई कंदो फ्राइंग पैन में। अञा तेल नाहे विधो तव्हां? तेल बिल्कुलु घटि विझणो आहे, 4 खां 5 टेबल स्पून, छाकाणि त हे सेकियल आहिनि, जीअं सीख जे मथां सेकियल हूंदा आहिनि न। ओके, मतलब पहिरीं खां बिल्कुलु बारबेक्यू थियल आहिनि। हा, हे मां खोले ॾेखारियां थो, हे ॾिसो बिल्कुलु तयारु थियल आहिनि, सेकियल आहिनि। जो कलर बि तव्हां ॾिसो पिया। बसि हिनखे सिर्फ़ु असांखे तए जे मथां सेकिणो आहे या फ्राइंग पैन जे मथां। त 18 खां 20 पीस हूंदा। हल्को कुकिंग ऑयल विझंदो, 4 खां 5 टेबल स्पून, ऐं ऑयल खे ग्रीस कंदो। ऐं हुनजे बाद जेतिरा पीसिस तव्हांखे खपनि, जो कलर हे ॾिसो बिल्कुलु सेकियल आहे, तयारु थियल आहे, सॼो तयारु थियल आहे। बसि थोरो फ्राई करणो आहे, हल्को गरम कंदो, 5 मिनट हल्की बाहि ते सेके ऐं हिनखे मां तयारु कयां थो। अच्छा, मतलब ही सिर्फ रखी छॾींदा? हा बिल्कुलु, इनके उथलाईंदा बि सही, बस हल्को टर्न कंदा, चेंज बस हल्को टर्न कंदो, ये बिल्कुल तैयार थी वेंदो। बस जो पानी जस्ट थियो ने रेडी थींदा। जबरदस्त, या तमाम बेहतरीन ॻाल्हि आहे। त सभु कुझु ठहियल आहे, शायदि सभु कुझु ठहियल अथव, घर वञी करे इहो ज़रूरु घर वारनि खे ॾिजो। बिल्कुलु, ऐं रुगो सेकणा आहिनि थोरा, बिल्कुल सेकणा गरम करणो आहे, उन खां पोइ हां बारबेक्यू थियल आहे, सॼो जो कलर ॾिसो बिल्कुल तैयार थी वेंदो। ऑयल भले घटि इस्तेमालु करणो आहे इनमें। वाह 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 वाह, ॾाढो सुठो। सो तयारी तव्हां साईं सुठे तरीक़े सां अॻिते वधायो कम खे, त असां वरी प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। केरु केरु असांजे प्रोग्राम में आयल आहे, तारुफ़ कराईंदा हलो। जी बिल्कुलु, तारुफ़ जी तरफ़ हलूं था। मुफ्ती सादिक नक्शबंदी साहब प्रोग्राम में मौजूद हैं। तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था, खुशामदीद कहते हैं आपको प्रोग्राम में। ऐं नात ख्वां जी तरफ़ हलूं था। उवैस शब्बीर नक्शबंदी साहब मौजूद हैं प्रोग्राम में, आपको भी खुशामदीद कहते हैं प्रोग्राम में। मोहम्मद अहमद साहब मौजूद हैं, आपको भी खुशामदीद कहते हैं। सैफुल्लाह साहब भी मौजूद हैं, आपको भी खुशामदीद कहते हैं प्रोग्राम में। माशाल्लाह। पोइ उवैस शब्बीर खां पाण पहिरियां जी बिल्कुल नात जी तरफ़ हलूं था। जी नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जी सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है। बस मेरा मुद्दा मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है। क्या
क्या बताऊं उठ के जाऊं कहाँ मदीने से, उठ के जाऊं कहाँ मदीने से, क्या कोई दूसरा मदीना है, क्या कोई दूसरा मदीना है, क्या बताऊं उनकी आँखों का नूर तो देखो, उनकी आँखों का नूर तो देखो, जिनका देखा हुआ मदीना है, जिनका देखा हुआ मदीना है, क्या बताऊं दुनिया वाले तो दर्द देते हैं, दुनिया वाले तो दर्द देते हैं, प्यार देता तो बस मदीना है, प्यार देता तो बस मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है। नाते कलाम एॾो सुठो हुयो जो पंहिंजी दिलि ठरी पई ऐं दिलि वरी चवे थी त ॿियो बि ॿुधूं। बिल्कुलु अवां सही था छा चओ। ख़्यालु आहे? तव्हां जी ॻाल्हि जी ईअं रखंदासीं शुरू, तव्हां जेका ॻाल्हि चई आहे न दिलि वटां ई ॻाल्हि कई ईअं न? आहे जी। मोहम्मद अहमद जी तरफ़ हलंदासीं, जी, उनखां बिस्मिल्लाह। नात ॿुधंदासीं। الصبح بدا من طلعته والليل دجى من وفرته ہے نور سحر چہرے سے تیرے اور شب کی رونق زلفوں سے اللہ 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 کنز الکرم مولا النعم هادي الأمم لشريعته سبحان اللہ، واہ واہ۔ نعمت کا خزینہ ہے مولا، گنجینہ رحمت ہے آقا، ہادی ہے تمام امت کے اور راہنما ہے شریعت کی۔ سعدی شجرون تابل الحجر سبحان اللہ۔ شق القمر لإشارته سبحان اللہ، واہ واہ۔ انگلی واہ واہ۔ کے
इशारे पेड़ चले एजाज से पत्थर बोले उठे और चांद हुआ है दो टुकड़े अंगुष्ठ के एक इशारे से الصبح بدا من طلعته والليل دجى من وفرته है नूर साहर चेहरे से तेरे और शब अल्लाहु 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 ला इलाहा इल्लल्लाह। क्या कहें जी, बहुत बढ़िया जी, बहुत ही लुत्फानंदोज आवाज़ है आपकी माशाल्लाह से, बड़ा मज़ा आया बहुत अच्छा और सबने मज़े से आपका साथ भी दिया बिल्कुल माशाल्लाह से। हिते हिकिड़ो नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, अलामा साहब असां गॾु आहियो, हुन सां कचहरी कंदासीं, तव्हां ते ॼाण पहुचाईंदासीं, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था ऐं यकीन असां जूं अदियूं इन आसिरे में हूंदियूं त कबाब तयारु थी विया न थी विया, हा कीअं ठही विया हूंदा, असां त ॾिठोसीं भई कबाब ॾाढा सुठा सुहिणा तयारु थी विया आहिनि। साम्हूं जेके डिस्प्ले तव्हांखे कैमरामैन पूरो अक्स नज़र अचे थो त पोइ वाह वाह थी वई। साईं कबाब तयारु थी विया सभु रोज़ जा? सिर्फ़ 4 खां 5 मिंट में कबाब तयारु थींदा आहिनि, छाकाणि त हे बिल्कुलु तयारु आहिनि, सेकियल हूंदा आहिनि। हा जी, 4 खां 5 मिंट मां चो 4-5 ठाहिया आहिनि बस। न 4 खां 5 मिंट में पैक मां खोले बसि इनखे सेकणो आहे, हल्को 1-2 टेबल स्पून कुकिंग ऑयल सां गॾु तयारु थींदा, पोइ तव्हां खाई सघो था। उनजे अलावा ठाहियूं पिया इलायची शरबत, हिकु बोतल मां तव्हां ठाहींदो 40 गिलास ऐं हिकु गिलास में तव्हां विझंदव 4 खणी जा चमचा टेबल स्पून भरे। खंडु मिलाइण जी ज़रूरत न आहे, छाकाणि त हिन में पंहिंजो ई फ्लेवर आहे, मिठास आहे ऐं इलायची फ्लेवर में सहरी में ख़ासि कर जॾहिं तास बि नथी थी अगरि इलायची जो तव्हां इस्तेमालु कंदा आहियो त ही ॾाढी सुठी हिन खां फ्लेवर अची थो वञे। त ही डिज़ोल्व करे छॾियो हिन में। ऐं हिते आहे नसीम मसाला मिक्स, रेसिपी मिक्स आहिनि जंहिंमें काफ़ी सारी रेसिपीज़ आहिनि। ईद अचे पई, तव्हांखे बिरयानी, कोरमो, अचार गोश्त, कढ़ाई गोश्त या निहारी या डिफरेंट क़िस्म जा खाधा तव्हांखे ठाहिणा आहिनि, बारबेक्यू ठाहिणो आहे त नसीम मसालनि में तव्हांखे विझी वेंदो पीठल ॻाढ़ा मिर्च, हैड, दाणा ऐं उनजो गरम मसालो पाउडर बि मार्केट में अवेलेबल आहे, तव्हां वठी सघो था। सही सही, वाह वाह, ॾाढो सुठो। 4 चमचा करशी जाम श्री जा मिलायूं पाणीअ में, पर करशी जाम श्री पहिरियां जेकॾहिं पाण लाहे रखूं गिलास में, तो पाणीअ जा घणा चमचा मिलायूं पोइ काउंट करे ॿुधाईंदुमि तव्हांखे। सो मज़ाक कंदा आहियूं शेफ फैसल साहब, प्यारो दोस्त आहे, वॾी महिरबानी लख तौर तव्हां असांजे प्रोग्राम में असांखे टाइम ॾींदा आहियो। कुझु सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे प्रोग्राम में पहुतल आहिनि, आशिक़ान रसूल जेकी हुज़ूर जो अक़दस शान बयानु कंदा, सो उन्हनि खे भलीकार बि चऊं था, तारुफ़ बि कराईंदा जी, उन्हनि जो तारुफ़ बि कराईंदा, उन्हनि खे भलीकार चवंदा हलूं। सूफ़ी कारी मोहम्मद अनीस हाशमी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सैयद नवीद रिज़वी साहब मौजूदु आहिनि, अव्हां खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। सैफुल्ला असां वटि पहिरीं हुआ, उन्ही खां नात ॿुधूं आहिनि, भली इंतज़ार में हूंदा। जी सैफुल्ला, छा था ॿुधायो? मुशहरे मदीना जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को दिल चाहता है। वो शहरे मदीना जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को दिल चाहता है। वो सोने से कंकर,
वो चांदी सी मट्टी नजर में बसाने को दिल चाहता है। वो शहरे मदीना जहाँ मुस्तफ़ा है वहीं घर बनाने को दिल चाहता है। जिहादे मोहब्बत की आवाज गूंजी कहा हंज़ला ने ये दुल्हन से अपनी इजाजत अगर दो तो जामे शहादत लबों से लगाने को दिल चाहता है। जो पूछा नबी ने कि कुछ घर भी छोड़ा, जो पूछा नबी ने कि कुछ घर भी छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। वहाँ माल दौलत की क्या है ज़रूरत, जहाँ दिल लुटाने का दिल चाहता है। वो शहरे मदीना जहाँ मुस्तफ़ा है वहीं घर बनाने को दिल चाहता है। वो नन्ना सा असग़र वो एड़ी रगड़ कर यही कह रहा है, वो खेमे में रो कर ए बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ, ए बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ, मेरा सर कटाने का दिल चाहता है। वो शहरे मदीना जहाँ मुस्तफ़ा है वहीं घर बनाने को दिल चाहता है। वो सोने से कंकर वो चांदी सी मट्टी नजर में बसाने को दिल चाहता है। सितारों से चांद ये कहता है हर दम, तुम्हें क्या पता वो टुकड़े हुए आलम का। सुभान अल्लाह। इशारे के सुभान अल्लाह, आवा में सुभान अल्लाह। इतना मजा था कि फिर टूट जाने का दिल चाहता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत ही अच्छा जी। माशाल्लाह अलामा साहब तव्हां जे लाइ बि असां ख़ासि इतमामु कयो, तव्हांखे ना तूं वणनि पियो माशाल्लाह। तव्हां सुभाणे सुभाणे चओ पिया। असल में ॻाल्हि हीअ आहे त असां पढ़ंदा हुआसीं मौलाना मोहम्मद हसन हक़ानी साहब जे मदरसे में। जी जी जी। त हुते असांजो उस्ताद साहब हूंदा हुआ, हू फरमाइनि था त जेकॾहिं तव्हां चाहो त हुज़ूर जी मोहब्बत दिलि में वधिजे त वधि में वधि सुहिणे नात खां नात ॿुधंदा करियो त हुज़ूर जी मोहब्बत वधंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन सां गॾु जेकी आहे उहो सुठे आलिमनि खां शान मुस्तफ़ा ॿुधंदा रहंदा त शाइर चवे थो त मोहम्मद की मोहब्बत दीन हक़ की शर्त अव्वल है, इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। त हिन लाइ जेकी हुज़ूर जी शान जेके असल ॻाल्हि हीअ आहे त हुज़ूर फरमाइनि था, बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन नासि अजमईन। हुज़ूर फरमाइनि था तव्हां मां को माण्हू होसि ताईं मोमिन कोन थींदो जेसि ताईं तव्हां पंहिंजे वालिदैन सां वधि ऐं तव्हां औलाद सां वधि हुज़ूर खां मोहब्बत न करियो। पोइ सवाल ये तो थिए त मोहब्बत की नहीं जाती, मोहब्बत हो जाती है। मोहब्बत इख्तियार में नहीं है, इख्तियार में आहे। तव्हांजी अम्मा चए त पुटु तुंहिंजी शादी हितां कंदासीं हुते कंदासीं, तुंहिंजा अम्मा मूंखे मोहब्बत ई कोन आहे, मुंहिंजो दिलि वणे ई कोन थो।
ये अदी चेता तो होते जे करे तो मुझे दिल कोन तो वणे हिन लाइ तो मोहब्बत की नहीं जाती, मोहब्बत हो जाती। तो अब ऐसी सूरत में ये आऊं सिंधी उर्दू मिक्स कंदो सही सही ता भले बलोची बणो बिराई बणो जेका बोली हां तो आऊं चाहंदो तो सब बोलियूं गले गले सुन है कि जब मोहब्बत हुजूर ने कहा कि तुम उस वक्त तक मोमिन नहीं हो सकते जब तक अपने वालिदैन से ज्यादा या औलाद से ज़्यादा और औलाद से ज़्यादा सबसे ज़्यादा वन्ना से अजमाइन सबसे ज़्यादा मुझसे मोहब्बत ना करो मोमिन नहीं हो सकते। अब सवाल ये है कि यहाँ पर एक बात और अर्ज़ करते हुए आगे बढ़ता हूँ। यहाँ हुजूर ने कहा मुझसे मोहब्बत ना करो, चूँकि असल बात यह है कि हुजूर ज़ात है, जब ज़ात को मानोगे तो उनकी बात को मानोगे। सही सही बात, सही बात। ज़ात वाले ने जो बात बोली है कि कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू, कि महबूब आप फरमाइए कि कलमा पढ़ो अल्लाह के सिवा कोई महबूब नहीं पा जाओगे। तो ज़ात को जब मानोगे तो बात को मानोगे, तो इसलिए ज़ात के लिए मोहब्बत सबसे ज़्यादा। अब सवाल जैसे मैंने अर्ज़ किया कि हुजूर की मोहब्बत के बगैर गुजारा नहीं और मोहब्बत इख्तियार में नहीं। उलमा कहते हैं बात यह है कि एक मोहब्बत की दो किस्में हैं, एक मोहब्बत तबई और एक है मोहब्बत अकली। मोहब्बत तबई उसे कहते हैं कि बच्चे से मोहब्बत और माँ बाप को तबान होती है, सही। ये उसकी इत्तिबा में कोई काला कलोटा बच्चा क्यों ना हो, मगर माँ चाहती तो हिने खां सोणो मुझो पुट मुंहिंजी ये सभिनीनि खां सुहिणी आहे, सुहिणो आहे, हिन लाइ त हुनजे तबियत में मोहब्बत आहे। माउ पीउ खां मोहब्बत हूंदी आहे, ये तबान हूंदी आहे। हस्बैंड वाइफ में मोहब्बत ये तबान हूंदी आहे। ॿी मोहब्बत हूंदी आहे मोहब्बत अकली। मोहब्बत अकली हुनखे चइबो आहे त जेकी अकल एक्सेप्ट कंदो आहे हुन सां मोहब्बत थींदी आहे। अकल सखावत सां जेको हातिम ताई के अॼु बि असां हुन खां मोहब्बत कंदा आहियूं त हातिम ताई वॾो सख़ी हो, यानी असांजे दिलि में हुनजी अहमियत आहे, मोहब्बत आहे, हिन लाइ त सख़ी। ऐं सखावत में हुजूर जो बारगाह जो अहिड़ो आलम आहे त आला हज़रत फरमाइनि था त वाह क्या जूदो करम है शहे बतहा तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। हुजूर जे बारगाह में जो कोई ईंदो हो ना जो सवाल ई कोन थींदो हो। सखावत जे हिसाब सां हुजूर जी सखावत बे अहिड़ी हुई त अहिड़ी सखावत बि किथे कोन नज़र अचे। अहिड़ी त हुजूर जे बारगाह में जेको को माण्हू घुरंदो हुजूर अता फरमाईंदा हुआ। सखावत जे हिसाब सां ॾिसूं था तो हुजूर खां वधीक को सखावत नज़र कोन थो अचे। हिन हिसाब सां बि मोहब्बत करूं तो हुजूर सां। जेकॾहिं हुस्न जे हवाले सां करूं था तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न हज़रत हसन फरमाइनि था व अहसन मिन कलम तरक़त ऐनी, या रसूल तव्हां जहिड़ो तो मुंहिंजी अखि ॾिठी कोन। व अजमल मिन कलम तलिद निसा, ॾिठा त तॾहिं अहिड़ो को मां जणे। हाँ खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन, जे तव्हां के हर ऐब खां पाक पैदा कयो आहे। कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशा, जीअं तव्हां चाहियो आहे हीअं तव्हांजो रब तव्हांखे ठाहियो आहे। हुस्न में हुजूर जो हुस्न जो ये आलम हो कि जब हुस्न था उनका जलवा नुमा, अनवार का आलम क्या होगा। हुजूर जो हुस्न जो ये आलम हो त साहब हज़रत आयशा फरमाई थी त रात जे टाइम मूंखे ॿुधाइजो त किथे ब्रेक रुकणो आहे त आऊं फौरन पोइ रुकंदुसि। त नात ॿुधूं मला जेके ब्रेक जी ॻाल्हि तव्हां कई आहे। न न ब्रेक जी ॻाल्हि नात ॿुधूं। हाँ आऊं पहिरीं हिकिड़ी बार ॿुधायां पोइ हुन खां पोइ नात ॿुधूं था, नसर बि थी वञे नज़म थी वञे। त ॻाल्हि हीअं ॿुधाए त हज़रत आयशा फरमाइनि थी त आऊं कमरे में वेठी हुई ऐं राति तहज्जुद जे टाइम आऊं कपिड़े खे सिली रही हुयसि। हाँ ठीक है, तव्हां सम्झी विया। अड़े मौके पे आऊं वो आप समझ गए कि कपड़ा सी रही थी और रात का टाइम था, चिराग जल रहा था और चिराग जल रहा था, सहर तहज्जुद का टाइम था। हमारे यहाँ ख़वातीन खर्राटे ले रही होती हैं, मगर अल्लाह वाली वो होती हैं जो बिस्तरों को छोड़कर, अपने बिस्तर को छोड़कर रब के बारगाह में तहज्जुद को अदा करके रात के टाइम पर बैठकर कमला घर का काम भी करती हैं। आजकल तो हमारी ख़वातीन को इतनी आदतों की सुस्ती हो गई है कि पका पकाया मिलवा जाता है कि भाई पका पकाया बस 5 मिनट का काम, जो 60 मिनट का काम 5 मिनट में हो गया। तो अब मामला नाराज न थी जो थी आजकल आसाइशी ॾाढी थी वही है। तो ऐसे मौके पर हज़रत आयशा कहती हैं कि अचानक जो है वो हवा का झोंका आया और चिराग बुझ गया, अंधेरा था, सुई हाथ से गिर गई। अब परेशान कि कहीं में टटूनू तो हाथ में ना लग जाए, तकलीफ ना हो जाए, चुभ ना जाए तकलीफ में। का इसी असना में मेरे आका आए और जैसे ही हुजूर तशरीफ लेकर आए आप मुस्कुराए, पूरा कमरा आपके चेहरे आपके दंदान की रोशनी से पूरा कमरा रोशन हो गया। और ऐसा रोशन हुआ कि आयशा कहती है मैंने सुई भी उठा ली, सुई में धागा भी डाल दिया। तो कहते हैं जो कुछ मांगना है तो उनसे मांगो, यानी कतरा मांगना है तो दरिया मांगो। वो जो चाहे तो फकीर को शहनशाही मिल जाए, अंधेरे में मुस्कुरा दे तो सुई मिल जाए। क्या बहुत ही अच्छा जी। और इसी खूबसूरत बात पे नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनने की सादत हासिल करते हैं। असां गॾु विचो जेको दोस्त वेठो आहे
उनखे असां गुज़ारिश सैद कंदा नवीद रिज़वी أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم صلى الله عليك يا رسول الله وسلم عليك يا حبيب الله हम मोहम्मद से प्यार करते हैं अपना दामन खुशी से भरते हैं जिक्र जो मुस्तफा का करते हैं उनके किरदार यूं निखरते हैं हम मोहम्मद से प्यार करते हैं हमको जालिम का खौफ हो क्यों कर हम मुसलमान खुदा से डरते हैं ता क़यामत वो जिंदा रहते हैं हुब्बे आका में जो भी मरते उनसे अल्लाह प्यार करता है जिक्र सरकार जो भी करते हैं आशिकाने नबी की है पहचान पुरखतर राह से वो गुजरते नात खां है नवेद और नासिर नात खां है नवेद और नासिर उनका सब एहतराम करते हैं हम मोहम्मद से प्यार करते हैं माशाल्लाह माशाल्लाह वाह 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 सुभान अल्लाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे असां सां गॾु अनी साहिबु आहे जी साईं बिल्कुल तव्हांखे ॿुधूं भला माशाल्लाह बिस्मिल्लाह में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सब दर्द खोल बावनी दिल बरज सामू राड़ियों कबियों तरोजे अतहर सामो सब दर्द खोल बावनी दिल बरज सामो राड़ियों कबियों तरोई रोजे अतहर सामो समझी सफा पराओ पहजन छड़े दिनो चाहे भला ही ना तो नंढड़ल वडल छिनो समझी सफा पराओ पहजन छड़े दिनो चाहे भला ही ना तो नंढड़ल वडल छिनो
अखिल जो ज़ाना बेकदुर जे साम्हूं राड़ियों कबियों त रोज़े अतहर जे साम्हूं बेवारिसन वली हल जो वारिसो हबीबा जन जो नबी तनी जो आला नसीबा सर पहे जो झुकियला सरवर जे साम्हूं राड़ियों कबियों त रोज़े अतहर जे साम्हूं दामन हथ में आहे हिकिड़े हुज़ूर जी मिलंदई जितऊं मैसर माफ़ी कुसूर जी दामन हथ में आहे हिकिड़े हुज़ूर जी मिलंदई जितऊं मैसर माफ़ी कुसूर जी गुलामे नबी आसाइल गोहर जे साम्हूं राड़ियों कबियों त रोज़े अतहर जे साम्हूं सभु दर्द खोल बावनी दिलबर जे साम्हूं राड़ियों कबियों त रोज़े अतहर जे साम्हूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आख़िरी बंदु साईं पढ़ी छॾियो हुयो, इन करे इशारे ॾियण जी ज़रूरत न पई। सो वॾी महिरबानी साईं, लख थोरा तव्हां टिनी नात ख़्वाननि जा जेके असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे वरी कार चऊं था ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिलसिलो बि असांजे प्रोग्राम में जारी सारी आहे। हिन भेरे हिन लम्हे असांखे ॿिनि अदनि बि जॉइन कयो आहे, उन्हनि खे बि थोरी देरि में ॿुधूं था। माशाअल्लाह आलम साहिब तव्हां रूहानी आलिम पिया आहियो, ॿुधायो पिए तव्हां। जी जी माशाअल्लाह, ऐं ॾाढा सुठा मुफ़्ती पिया आहियो, ॾाढी सुठी कचहरी तव्हां सां असांजी। एतिरी ख़ूबसूरत कचहरी असांजी दिलि न पिए चए असां तव्हांखे हा, पर छा कयूं, वक़्त जो वक़्त जी आहे, मिक़दार एतिरो आहे। सुकून कल्ब खे कीअं ॾिजे भला, छा अहिड़ो नुस्ख़ो ॿुधायो जो जल्दी सुकून अची वञे? असल में हीअ आहे त क़ुरान थो फरमाए अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, कि अल्लाह जे ज़िक्र खां दिलनि खे सुकून मिलंदो आहे। ऐं हिन सां गॾु जेकी अल्लाह जी मञण खां दिलनि खे सुकून मिलंदो आहे। जंहिं असां ॾिसो न, जब रब जी मञंदा न आहियूं न त अंदरि ईमान असांखे हू कंदो आहे त हीअ ग़लति कई आहे। ऐं माहा कफ़ी सदिक वकरह त ईअं तले ना सुदूर फरमाए त गुनाह हू आहे त जेकी तव्हांजे दिलि में खटके, जेके खटकंदो आहे त तव्हांखे बेसुकूनी थींदी आहे। त अहिड़े मौक़े ते माण्हू जेकॾहिं दुरूद शरीफ़ जी कसरत करे, ऐं दुरूद जो आदाब ई आहे त अखि बंदि करी तसवुर गुंबद ख़ज़रा जो ठाही, हुज़ूर जे सोणे दरबार जो सोनी जाली जो तसवुर करी, अखि बंदि करी दुरूद पढ़े। दुरूदनि में दुरूद ताज ॾाढो सुठो आहे। दुरूद ताज पढ़े या असांजा मुर्शिद आहिनि साईं कमर वारा सैयद ग़ुलाम हुसैन शाह, साईं फरमाइनि था त जेकॾहिं हीअ दुरूद आहे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम, हीअ कॾहिं को माण्हू हीअ तसवुर करे पढ़ंदो त अंदरि हुज़ूर जी मोहब्बत ईंदी, ईमान जी कैफ़ियत थींदी ऐं सुकून ईंदो। हिकिड़ो तरीक़ो दुरूद सां, ॿियो तरीक़ो आहे त अल्लाह जो ज़िक्र करे थोरी देरि 200 मरतबा कलमो पढ़े, पोइ अखि बंदि करी तसवुर दिलि ते रखी कि दिलि चई रहियो अल्लाहु। इहे असांजी अंग्रेज़ कंदा आहिनि छा चवंदा हुनखे, हू मेडिटेशन, त हीअं जेके त हीअं आहे त तव्हां अखि बंदि करी तसवुर हीअं करियो त तव्हांजो दिलि चइबो अल्लाहु। हिन तसवुर में तव्हां वियो ऐं हिन तसवुर में तव्हांजो हीअं कि अल्लाह जो तसवुर हथे मथे पियो वञे ऐं हू जो तसवुर दिलि ते अची दिलि ते लॻे पियो। हिन कैफ़ियत में तव्हां वेंदा, थोरी देरि वेहंदा, घटि में घटि 5 मिंट 10 मिंट, वधि में वधि त हिन जो नॉर्मल अधु कलाक ऐं सुठो 4 कलाक ऐं बहितरीनु 10 कलाक। जेकॾहिं माण्हू वेहंदो, हिनखे मुराक़बो चइबो आहे। जेकॾहिं हीअं कंदो न त हिन मेडिटेशन खां थींदो आहे त डिप्रेशन हटंदो आहे, मथे जो दबाव हटंदो आहे, माण्हू पुरसुकून थी वेंदो आहे। ऐं कोशिशि करियो त जेतिरो रब जी मञंदा, हुज़ूर जी सुन्नत ते अमल कंदा न, त अंदरि तव्हां अंदरि ईमान तव्हांखे चवंदो हा सुठो सही कयो आहे, त तव्हांखे सुकून मिलंदो। माना का बि परेशानी हुजे, अल्लाह वॾो आहे, हिकिड़ो जुमिलो असांखे हथ ते ॾेई छॾींदो आहे। अल्लाह जो जेकी आहे वो अल्लाह जो ये आहे त ज़िक्र हुजे ऐं अल्लाह जी मञो
अच्छा हिकिड़ो हूंदो अल्लाह को मानना, एक होता अल्लाह की मानना। सही सही असां अल्लाह को मानते हैं, अल्लाह की नहीं मानते, जंहिंजे करे असां परेशानी में थींदा आहियूं। ऐं अल्लाह खे जेकॾहिं अल्लाह जी मञंदासीं, अल्लाह जे रब जी इताअत कंदासीं, त जेको तव्हां जेकी ऑफिस में आहियो, तव्हां पंहिंजी ड्यूटी सुठी कंदा, पूरो कंदा, तव्हां मुतमइन हूंदा, सेटिस्फाइड हूंदा। ऐं जेकॾहिं तव्हां हुन में कुझु न कुझु गड़बड़ कंदा त तव्हां अंदरि ई थींदी यार बॉस कोई न थी वञे, हीअं न थी वञे, त डिप्रेशन ख़ौफ़ हीअ आहे। त हीअं जेकॾहिं असां रब जी मञंदासीं, रब जे महबूब जी मञंदासीं, सुनत मुताबिक़ हलंदासीं, अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ हलंदासीं, त दिलि खे सुकून अहिड़ो मिलंदो त आख़िरी लम्हो क़ुर थो फरमाए जेकी मौत जो आहे त अहिड़े मौक़े ते सभिनीनि को वॾो जो वॾो अरबपति खरबपति हुजे या कोई बि हुजे, ऐं को वॾो वॾो सूफ़ी हुजे, आख़िरी वक़्त में ॾाढी टेंशन हूंदी, अलाह हुते छा थींदो आहे? अल्लाह तो फरमाए या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिका रादियतन मर्दिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। ए मुतमइन नफ्स अची मुंहिंजे वटि, तोखां आउं राज़ी आहियां, तूं मूंखां राज़ी आहीं, तूं मुंहिंजे बाणनि में अची वञ, तूं मुंहिंजी जन्नत में अची वञ। ॾिसो ज़िंदगी में बि रब जी मञंदा त सुकून ई सुकून, ऐं आख़िरत वञण जे टाइम बि अल्लाह चवंदो मुतमइन आहीं, तुंहिंजो नफ़्स मुतमइन आहे ऐं तूं मूंखां राज़ी ऐं तोखां राज़ी। हा त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हिन लाइ पंहिंजे नफ़्स खां मुक़ाबिलो करिणो आहे, पंहिंजे नफ़्स खां। इहे रोज़ो छा आहे? इहे नफ़्स खां मुक़ाबिलो आहे। साम्हूं पाणी रखियलु आहे ऐं माण्हू चए थो न अम्मा ॾिसे पई, न ज़ाल ॾिसे पई, न पुटु ॾिसे पियो, ऐं पाणी पियां। ये कबाब रखे पियो, केरु को ॾिसे ऐं खायां, मगर अंदरि ईमान चए थो त सभिनीनि खां लिकी सघो था, मगर हू ॾिसी रहियो आहे। ॾिसी रहियो आहे। ऐं ॿी हीअ आहे जेकॾहिं गुनाह करणु लॻियो त असांजो हीअ अहसासु हुजे त असां अॼु कंदासीं, हुनजो सज़ा आहे, हुनजो जवाबु ॾियणो आहे, त असां गुनाह खां बि बचंदासीं। केतिरो बि वॾो हुजे, हिकिड़े ॾींहुं मरणो आहे, अल्लाह जे बारगाह में पहुचणो आहे, जवाबु ॾियणो आहे। जेकॾहिं असां इहे ईमान रखंदा त हीअ रोज़ो असांखे तक़वा ॾींदो ऐं असांखे सुकून बि मिलंदो ऐं रब जी रज़ा बि मिलंदी, आख़िरत बि सुहिणी थींदी, दुनिया बि सुठी थींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो। सो हाणे वधूं था नात तरफ़, नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ माणियूं था। असां सां ॿ अदियूं मौजूदु आहिनि, पहिरीं अदीअ खे दावत कलाम जी गुज़ारिश कयूं था। जी बाबा। मेरे हुजूर का है आज पाना, मेरे हुजूर का है कि आज पाना मेरे हुजूर का है, अर्श जाना मेरे हुजूर का है, अर्श जाना मेरे हुजूर का है। के लाए जन्नत से जिब्राइल बुरा, लाए जन्नत से जिब्राइल बुरा, आज जाना मेरे हुजूर का है, आज जाना मेरे हुजूर का है। और वो तलब शेर है कि देने वाली है ज़ात अल्लाह की, लारे बेशक देने वाली है ज़ात अल्लाह की, के देने वाली है ज़ात अल्लाह की, पर दिलाना मेरे हुजूर का है, पर दिलाना मेरे हुजूर का है। के बैठे
सुभान अल्लाह। सो छा ख़्याल आहे तव्हांजो, कीअं वधाइजे अॻिते तरतीब खे? मुंहिंजे ख़्याल सां नाती ॿुधिजो। ईअं न बिस्मिल्लाह जी बाबा। जी री हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी में री हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, तुम ही हो बेसहारों का सहारा या रसूल अल्लाह, तुम ही हो बेसहारों का सहारा या रसूल अल्लाह, तुम्हीं को हर दुखी दिल ने पुकारा या रसूल अल्लाह, तुम्हीं को हर दुखी दिल ने पुकारा या रसूल अल्लाह, और बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना, और बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना, तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह, तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह, और ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह, न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह, न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी में री हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, और यकीनन आप हैं आशिक के घर तशरीफ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह, मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह, जबी में री हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह। बहुत ही ख़ूबसूरत आवाज़ थी आप दोनों की, माशाल्लाह। हिते ब्रेक जो टाइम थी वियो आहे, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे वरी कार चऊं था।
रूहानी परवाज़ ॾींदो आहे त वो जिते चाहींदो आहे वो पहुचंदो आहे। ऐं हिन जे करे शेख अब्दुल हक मुहद्दिस दहली रहमतुल्लाह अलैह आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी अलैहि रहमत फरमाइनि था त जॾहिं को जुमे जी ख़मीस जो ॾींहुं हूंदी आहे जेकी त असर खां पोइ तव्हां कुझु न कुझु पढ़ी तव्हां पंहिंजे माइटनि खे मोकिलंदा करियो, यासीन शरीफ़ पढ़ी या कंहिं न कुझु न कुझु फातिहो करी कुझु सदको कंदा करियो, हुननि खे ईसाल सवाब कंदा करियो। हिन लाइ त हुनजी रूह जेकी आहे तव्हांजे माइटनि जी उहा तव्हांजे घर ईंदी आहे ऐं इंतज़ार में हूंदी आहे त तव्हां कुझु हुननि खे पढ़ी मोकिलियो, हुनखे सुकून मिलंदो आहे। असल में रूह आहे हा न न असल में इहा आहे त हू जिन्नात जी शरारत हूंदी आहे। त जिन्नात जेकॾहिं को मोयल थींदो आहे, को मरी वेंदो आहे त हुनजी सूरत में वो अहिड़ी सूरत में वो अची हुनखे चवंदो त हीअ माई अची वई आहे या पोपे अची वियो आहे या बाबा अची वियो आहे, या घर में मरण खां पोइ बाज़ दफ़ा ईअं थींदो आहे त माण्हू उथी ॾिसंदो आहे त बाबा साम्हूं वेठो आहे। त हू बाज़ दफ़ा हीअ साइकोलॉजिकल सिस्टम हूंदो आहे त माण्हू जेकी माउ पीउ खां जेकी जी दुनिया खां वञण खां पोइ हुनखे सोची रहंदो आहे, सोचे मुंहिंजी मामा अमाली वई, सोच अम्मा कंदो आहे त साइकोलॉजिकल तौर पर हुनजी हिकिड़ी तस्वीर सूरत ठही वेंदी आहे। पोइ उथंदो आहे त हुनखे लॻंदो अम्मा हीअ त वेठी आहे। न हू जिन्नात हूंदो आहे, जिन्नात जी शरारत हूंदी आहे ऐं जिन्नात बाज़ दफ़ा अहिड़ी सूरत में ईंदी आहे हू जेकी आहे हीअ न आहे त रूह अची वेंदी आहे, रूह कोन हूंदी आहे, उहा जिन्नात जी शरारत हूंदी आहे। त हीअं ई जेकी आहे जेकी काफ़िर हूंदा आहिनि हुनजी रूह जे बारे में ईंदो आहे त हुनखे क़बर में मुक़यद कंदा आहिनि, हुनखे इख़्तियार कोन हूंदो आहे त उहो किथे वञे। ऐं हीअं जेकी आहे जिते हुनजी मरगट हूंदो आहे हुते हूंदी आहे, या अहिड़ी जॻह ते या पोइ ज़मीन जे तहत सरा जे हेठि में हुनजी रूह हूंदी आहे त अहिड़े मौक़े ते हीअ ईंदो आहे। ऐं पोइ हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू जेके मरंदो आहे त मरण खां पोइ हू जेकी ख़ासि माण्हू हूंदा आहिनि, जेके अंबिया किराम आहिनि, औलिया किराम आहिनि, अहले बैत किराम आहिनि, साहिब किराम आहिनि, जेकी ख़ासि हूंदो आहे हुननि जी जेकी हुते जो रूह हूंदी आहे हुनखे रियाज़ अक़दस चइबो आहे, हुन मक़ामात ते हूंदी आहे। पोइ असां सां गॾु जेकी फ़रिश्ता हूंदा आहिनि, जेके असांजा आमाल नाम लिखंदा आहिनि, जेके क़ुर थो फरमाए इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन, जेके फ़रिश्ता लिखंदा आहिनि, जॾहिं माण्हू मरी वेंदो आहे त फ़रिश्ता अलाह जे बारगाह में वेंदा आहिनि, चवंदा अलाह असांजी ड्यूटी पूरी थी वई, असां अचूं। अलाह फरमाए त आसमान में जॻह कोन, पुछंदा अलाह पोइ छा ज़मीन ते वञूं, त ज़मीन में बि जॻह कोन। त अर्ज़ु कंदा आहिनि त पोइ अलाह असां किथे वञूं, असांजी ड्यूटी पूरी, असां वापसि अचणु चाहियूं त अलाह फरमाए त जेकॾहिं नेक माण्हू हूंदो आहे त अलाह फरमाए त हुनजे क़बर वटि वञु, क़बर ते बि तूं तस्बीह कर, तूं ज़िक्र कर, तक़दीस कर, अल्लाह अकबर पढ़, हम्द कर, ऐं हू क़यामत ताईं हू नेक माण्हू जे नाम अमाल में लिखंदो कर। ऐं जेके गुनाहगार हूंदो आहे, काफ़िर हूंदो आहे, हुनजी फ़रिश्ता जेकियूं किरामन कातिबीन हुननि खे चए थो हुनजे क़बर ते बि ऐं क़यामत तक लानत कर ऐं हुनजे नाम अमाल में लिख। त हिन खां ख़बर पई त जेकॾहिं को माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो उमिरि जेकी 60 हुजे 70 हुजे, वधि में वधि 80-90 हूंदी, 60 के बाद खाट, त 60-70 जेकी आहे पाणी अहिड़ी चोटी जो ज़ोर लॻाए ताकी जॾहिं हितां वञे त हीअ फ़रिश्ता जेकी तव्हांजे नेकियुनि जे करे अलाह तव्हांखे अहिड़ो राज़ी थी वञे त हिन फ़रिश्तनि खे क़यामत ताईं तव्हांजी इबादत लाइ तस्बीह जे लाइ ड्यूटी ते लॻाए छॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई। नाते रसूल मक़बूल ॿुधो ज़रूरु ज़रूरु। सुभान अल्लाह जी। कंहिंखे दावत कलाम था ॾियो? जी शाहीन नईम साहिबा बि आहिनि ऐं इन खां अलावा अक्सा बतूल साहिबा बि आहिनि, त असां जेके आहिनि अक्सा बतूल साहिबा जी तरफ़ वञूं था। जी। एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है, कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है,
एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है जो रब दो आलम का महबूब यगाना है। सुभान अल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ आवाज़ हुननि जो। सो इन खां पहिरियां जो ॿी अदी चवे पाण पहिरियां ई हुनखे ॿुधूं हा जी बिस्मिल्लाह। हर खता पे शरण सारे हूँ मैं सुभान अल्लाह। ए खुदाया गुनाहगार हूँ मैं हर खता पे शरण सारे हूँ मैं ए खुदाया गुनाहगार हूँ मैं जान कर भूल कर जो किया है पता मुझको इसी की सजा है तेरी चौखट पे सर ना झुकाया बस ज़माने को अपना बनाया तेरी रहमत ही तो आसरा है तुझसे कहने को कुछ ना बचा है मेरे सजदों पे ऐसी नजर कर मैं अंधेरों में हूँ तू सहर कर इन दुआओं में इतना असर दे रब काबा मुझे माफ कर दे रब काबा मुझे माफ कर दे नेकियों से मुझे जोड़ दे तू फिर मेरा रुख उधर मोड़ दे तू ऐसा रिश्ता मुझे तू दिखा दे ऐसा रास्ता मुझे तू दिखा दे हर खता पर शरण सारे हूँ मैं ए खुदाया गुनाहगार हूँ मैं जान कर भूल कर जो किया है पता मुझको इसी की सजा है पता मुझको इसी की सजा है सुभान अल्लाह तमाम बेहतरीन अंदाज़ जंहिंजो जीअं जेको हाल हूंदो आहे उहो पेश कबो आहे बिल्कुलु असां वटि बि जेकी बि अचनि पिया चऊं पिया त मौला उन्हनि जी हीअ जेका ड्यूटी आहे उहा क़बूल फरमाए पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां हर को निभाए थो पियो ॾाढो सुहिणो निभायूं पए माशाल्लाह। अच्छा अलामा साहब मूंखे इहो ॿुधायो त दुआ कंहिंजी जल्दी असुरु कंदी आहे ऐं बददुआ कंहिंजी जल्दी असुरु कंदी आहे रिश्तनि में जेकॾहिं ॻाल्हि कजे त स्पेशली बददुआ ते ॻाल्हि अचे असल में हदीस शरीफ में ईंदो आहे त माँ बाप जे दुआ जे बारे में ईंदो आहे त दुआउल वालिदैन फ़ी हक़ औलादिही का दुआ नबी फ़ी हक़ उम्मतिही माँ पीउ जी दुआ औलाद जे हक़ में अहिड़ी आहे जी नबी जी दुआ उम्मती जे हक़ हिते हुज़ूर हीअ कोन फरमायो त हू माँ पीउ जे वॾा वली हुजनि वॾा सूफ़ी हुजनि वॾा मुतक़ी हुजनि बल्कि पर माँ पीउ जहिड़ा बि हुजनि अच्छा माँ पीउ आहिनि न हुन जे लाइ त मां पीउ आहिनि न हू जॾहिं दुआ कंदा आहिनि त हुनजी दुआ क़बूल ही क़बूल आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह नंढपण में जेकी आहे हुआ त हू नाबीना थी वियो आहे
अखियुनि खां नूर हली वियो, अखियुनि खां ॾिसणु ख़तमु थी वियो, ॾाढी तव्हांजी माउ परेशान, ॾाढी दुआ करे रही हुई, ॾाढी दुआ करे रही। हिकिड़े ॾींहुं ख्वाब में राति ख्वाब में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾिठो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त तव्हां जेकी अलाह जे बारगाह में पंहिंजे पुट लाइ दुआ कई कंदी रहंदी हुई, अलाह क़बूल कयो आहे, तव्हांजे पुट जी अखियुनि में नूर अची वेंदो। ऐं सुबुह जॾहिं तव्हांजी अखि खुली त इमाम बुखारी जे अखि में नूर अची वियो हो। त हिन जे करे कुझु बि थिए माउ पीउ जो दिलि खे न ॾुखारियो। हिन लाइ त अल्लामा ज़मख़शरी दुआ कंदा त करम थींदो। हेसि ताईं त अल्लामा हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त राति जो टाइम आउं नंढो हुउसि या जेकी उमिरि हुई, फरमाए त राति जो टाइम मुंहिंजी माउ चयो त पुटु पाणी खणी अचि। कंहिं लॻा आउं वियुसि जेके मटकीअ में ॾिठो त पाणी कोन आहे, आउं वियो कुएं जे मथे, कुएं में हुते वञी पाणी ॿधी खणी जॾहिं वापसि आयो त अमा सुम्ही रही हुई। राति जो टाइम अंधेरो हो। सोचियो त जेकॾहिं अमा जी अखि खुलंदी ॾिसंदी त पाणी उथंदी उंज लॻंदी त परेशान थींदे, त हू पाणी बि हथ में रखी बीठो इंतज़ारु करे रहियो त मां जी जॾहिं अखि खुले त पाणी ॾियां। ऐं मां तहज्जुद में उथण खां पोइ पुटु बायज़ीद छा ॻाल्हि आहे त अमा तव्हां पाणी घुरायो हो। अदब अॼु असांजे औलाद में अदब न आहे। हुज़ूर फरमाइनि था त मां औलाद थियण खां पोइ हुनजो सुठो नालो रखियो ऐं हुनखे अदब सेखारियो। बायज़ीद बुस्तामी त अमा तव्हां कंहिं पुटु रखी छॾियो, की अमा अंधेरो हुजे जेकॾहिं तव्हांखे उंज लॻी रही हुई, तव्हां परेशान थी वियो त पाणी पीअण खां पोइ हज़रत बायज़ीद बुस्तामी जे मां दुआ जेकी तहज्जुद पढ़ी दुआ घुरी त बायज़ीद बुस्तामी फरमाइनि था जेकी इबादत खां रियाज़त खां चिल्लनि खां मूंखे हू मक़ाम कोन मिलियो आहे जेकी मां जी दुआ खां मिलियो आहे। ऐं हीअ जेकी आहे अल्लामा ज़मख़शरी जेकी आहे तव्हांजी टंग टुटियल हुई। पुछियो त तव्हांजी टंग कीअं टुटी वई? कंहिं लॻे त मां हिकु नंढपण जे मौक़े ते हू जेकी हुई चिड़ी हुई, चिड़ी जेकी आहे हुनखे ऐं हीअं नंढपण में माण्हू शरारती हूंदो आहे त चवे त मूं जेकी आहे न हुनखे हू धाॻो ऐं डोरी उछलाई ऐं चिड़ी खे ॿधी छॾियो ऐं जेकी चिड़ी खे खिचणु लॻियो त हुन टंग टुटी वई। त मां ॾिसी तूं हुनजी टंग टुटी आहे, तुंहिंजी अलाह टंग टोड़े। मां जी बदुआ जेकी अहिड़ी लॻी त हज़रत अल्लामा ज़मख़शरी वॾो आलिम हो, मगर किन मां जी बदुआ जे करे ऐं हली रहियो रस्ते में मुंहिंजी जेके ऐं घोड़े खां गिरियो ऐं टंग टुटी वई। त अहिड़े मौक़े ते माउ पीउ जी दुआ बि वॾो परवाज़ कंदी आहे ऐं माउ पीउ जी नाराज़गी बि जेकी आहे वरी हू कंदो आहे। ऐं पाण जेकी दुआ पाण कीअं दुआ घुरूं की हू क़बूल थी वञे। जेकॾहिं तव्हां हींअर चओ त आउं हींअर ॿुधायां असांजी छुटी न करे छॾे। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में वरी तव्हांखे भलीकार चऊं था। साई थोरी तवील थी वई पर वरी मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में। अलामा साहिब सां गॾु आहे, ॻाल्हि पंहिंजी हिकिड़ी रहिजी वई दुआ बदुआ। आउं चवंदो त अॼुकल्ह असां दुआ घुरूं था क़बूल कोन थी थिए। हुनजो सबबु इहा आहे त हुज़ूर फरमाइनि था उदउल्लाह व अंतुम मुक़ीनून बिल इजाबा, दुआ हीअं करियो त तव्हांखे यकीन हुजे त क़बूल थींदी। हिन सां गॾु इहा आहे त अम्मन युजीबुल मुत्तरा इज़ा दआहु व यक्शिफु सूअ। क़ुरान थो फरमाए, अल्लाह थो फरमाए त केरु आहे जेकी बेक़रार जी दुआ जो जवाबु ॾींदो आहे ऐं हुन जी तकलीफ़ खे दूरि कंदो आहे। त ख़बर पई त जॾहिं असां दुआ कंदासीं बेक़रारी खां, इज़तिरारी खां, गिरियाउज़ारी खां, अखियुनि खां अश्कबारी खां ऐं यकीन कामिल खां हुज़ूर क़ल्ब खां दुआ कंदासीं त अल्लाह जे बारगाह में क़बूल थींदी। ऐं अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ हूंदो न त बुज़ुर्ग फरमाइनि था दुरूद हू परवाज़ आहे, हू पर आहे कि जेकॾहिं को परिंदे जे पर कटी छॾियूं त उहो परवाज़ कोन कंदी। ऐं जेकॾहिं दुआ में दुरूद न हुजे त परवाज़ कोन थींदी। ऐं जेकॾहिं दुरूद अव्वल आख़िर दुरूद हूंदो, विच में यकीन पुख़्ता हूंदो, इज़ो इनकिसारी हूंदो, हुज़ूर क़ल्ब हूंदो, पोइ अल्लाह जे बारगाह में दुआ करियो त अल्लाह जे बारगाह में आयूं। हू बेनियाज़ बादशाह आहे। हुज़ूर फरमाइनि था त जेकॾहिं को रब खां न घुरे अल्लाह नाराज़ थींदो आहे। असां खां को घुरे त असां नाराज़ थींदा आहियूं, अल्लाह खां न घुरे त नाराज़ थींदो आहे। हिन लाइ अल्लाह खां दिलि खां घुरो त इंशाअल्लाह अल्लाह ताला अता फरमाए। सुभान अल्लाह, वॾी महिरबानी अलामा साहिब, तव्हां सां मिली करे बेहद ख़ुशी थी। तव्हांजी जेको गुफ़्तगू आहे उहा मुतासिर कंदड़ आहे। अल्लाह क़बूल फरमाए। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आयो। आख़िर में वेंदे वेंदे असां सां गॾु महविश बि आहे ऐं महविश जो जेको आवाज़ु आहे एॾो त मिठो आहे, एॾो त सुठो आहे जो असांजे डायरेक्टर साहिब खे बि हुनजो आवाज़ु पसंदि आयो। असां वरी हुनखे गुज़ारिश कईसीं त तव्हां असांजे प्रोग्राम में वरी हिकिड़ो कलाम ॿीहर पढ़ो। तो आख़िर में वेंदे वेंदे महविश खे ॿुधाईंदासीं, पर हिन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामेश्री जो असां सां सहकार रहियो आहे। ऐं करशी जामेश्री ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे। आउं पीअंदो आहियां, पिर बि पीअंदी आहे। करशी जामेश्री न सिर्फ़ु असीं पीअंदा आहियूं, सभु पीते आहिनि, तव्हां बि पीअंदा हूंदव।
करशी जामे श्री ख़ालिस अर्कियात सां ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे, मार्केट में मौजूदु आहे। सहर हुजे आफ्तार हुजे, दस्तरख़्वान जी ज़ीनत बणायो करशी जामे श्री खे। करशी जामे श्री कहिड़नि प्रोसेस मां गुज़रंदो आहे तव्हांखे पिया ॿुधाईंदी। बिल्कुलु अवां सही चई रहिया। करशी जामे श्री जा 2 फ्लेवर्स आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त फ्लेवर्स आहिनि। हिकिड़ो इलायची जो फ्लेवर आहे, ॿियो संदली गुलाब जो फ्लेवर आहे, जेके असां ॻाढ़ो ऐं साओ शरबत चऊं था। ॿई तमामु मज़े वारा आहिनि। तव्हां कंहिं टाइम ते बि पी सघो था, पर इलायची शरबत जेको आहे उहो तव्हां सहरी में पी सघो था, छो हिन तासीर थधी हूंदी आहे। तव्हां ईज़ीली पी वठो ऐं उन खां अलावा इफ़्तार में जेको आहे न ॻाढ़ो शरबत पी वठो। इहो मूं ॿुधायो तव्हांखे, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ॿुधायो पी सघो था। ऐं इन खां अलावा टेस्ट ऐं जेके मरहला मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि जंहिंमां गुज़रंदा आहिनि, उहे आउं तव्हांखे ॿुधाईंदी रहां। 276 मरतबा शुगर फ्री जी बॉटल ऐं 265 मरतबा जेका आहे उहा आम बॉटल। त पोइ जॾहिं हेतिरा मरहला इहे सभु शयूं काटे करे तव्हांजे हथनि में अचे थी, पोइ छो न उहा 100% प्योर हुजे। 100% प्योर इन लाइ आहे, इन जे करे त चवंदा आहिनि करशी जामे श्री सभु पीते हैं। एनर्जी तव्हांखे खपे त पोइ तव्हां करशी जामे श्री ज़रूरु वापरायो। तबियत तव्हांजी ठीकु नथी रहे त पोइ उनजे लाइ बि करशी वारनि वटि हल आहे, ऐं उहो हल आहे करशी जो जोहर जोशांदो। जोर जोशांदो पीओ, जोर में अची वेंदो, बल्कि तबियत में फुर्ती अची वेंदी, मज़े में थी वेंदो। खंघि आहे, ज़ुकाम आहे, नज़लो आहे, बुखार आहे, त पोइ करशी जो जोर जोशांदो मार्केट में मौजूदु आहे। जोर जोशांदो जी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त जोर जोशांदो किथां बि मिली वेंदो आहे। ज़रूरु न आहे त वॾे कंहिं मेडिकल स्टोर ते तव्हां वञो, कंहिं बि जनरल स्टोर तां, कंहिं बि मार्ट तां तव्हांखे करशी जो जोर जोशांदो मिली वेंदो। उन जा बि खोड़ सारा फ्लेवर आहिनि। जेको ज़ाइको तव्हांखे वणे थो उहो ज़ाइको नीम गरम पाणी में ठाहे करे पीओ, चांहि में ठाहे करे पीओ, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। पंहिंजी इबादतुनि खे कंटिन्यू रखो, को ख़लल पवण न ॾियो, करशी जो जोहर जोशांदो ज़रूरु वापरायो। जी बिल्कुलु अवां सही पिया चओ। फ्लेवर्स ॿुधाईंदी हलां। हनी फ्लेवर आहे, चॉकलेट फ्लेवर ऐं शुगर फ्री आहे। त मतिलबु करशी जेको आहे न पंहिंजे सभिनी प्रोडक्ट्स में जेके डायबिटिक पेशेंट्स उन्हनि सभिनी जो ख़्यालु रखियो आहे। त पोइ छो न करशी जा प्रोडक्ट्स इस्तेमालु करियूं, पोइ उहे जामे श्री हुजे या जोहर जोशांदो हुजे। वाह वाह वाह। सो अॼोको प्रोग्राम ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पिर सैयद इरशाद जागीरनी तव्हां खां मोकिलायूं था। ऐं अॼु जे प्रोग्राम जी आख़िर जेका इख़्तिताम आहे, जेका पुॼाणी आहे, उहा महविश जी आवाज़ सां कयूं था। महविश जो मिठड़ो सुठड़ो ऐं भलो आवाज़ तव्हांजी समाअतुनि जी नज़र। जज़ाकल्ला, अल्लाह वाही। अल्लाह निगहबान। लोग मुश्किल में ज़माने की तरफ देखते हैं और हम मोहम्मद के घराने की तरफ देखते हैं। आसमानों पे हुकूमत है मेरे आका की। आसमानों पे हुकूमत है मेरे आका की। के चांद सूरज तेरी उंगली की तरफ देखते हैं। चांद सूरज तेरी उंगली की तरफ देखते हैं। लोग मुश्किल में के जो भी महफिल को सजाते हैं मेरे आका की। जो भी महफिल को सजाते हैं मेरे आका की। तो आका रोज़े से उसी घर की तरफ देखते हैं। आका रोज़े से उसी घर की तरफ देखते हैं। लोग मुश्किल में और आ पड़े जब कोई मुश्किल तो नहीं घबराते। आ पड़े जब कोई मुश्किल तो नहीं घबराते। क्योंकि हम अली वाले हैं उन्हीं
लोग मुश्किल में सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।